अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुल व ख़ातमिल अंबिया अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वल्लज़ीन यज्तनिबून कबाइरल इस्मि वल फ़वाहिश व इज़ा मा ग़ज़िबू हुम यग़फ़िरून वल्लज़ीन इस्तजाबू लिरब्बिहिम व अक़ामुस्सलात व अम्रुहुम शूरा बैनहुम व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। पंजवीं सिपारे सूरत शूरा जो चंद आयतूं अवाजे साम्हूं तिलावत कयूं हुयूं। इन्हनि आयतुनि में अल्लाह ताला पंहिंजे उन्हनि नेक बाननि जूं ख़ासि वस्तूं बयान फरमायूं आहिनि जेके दुनिया में भी कामयाब थी विया त आख़िरत में भी कामयाब थी विया। उहे कहिड़ा माण्हू आहिनि जेके दुनिया ऐं आख़िरत में कामयाब थी विया। अल्लाह से उन्हनि जो मुख़्तसर तारुफ़ इन्हनि आयतुनि में बयान फरमायो। फरमाई वल्लज़ीन यज्तनिबून कबाइरल इस्मि वल फ़वाहिश। रब फरमायो कामयाब थी विया मुंहिंजा उहे नेक बाना दुनिया ऐं आख़िरत में जेके बचनि था कबीरनि गुनाहनि खां ऐं बेहयाइनि बुछड़ाइनि खां। ये कामयाब थी कबीरा गुनाहन कड़ा। हदीस में अचे तो मुझे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पहले नंबर ते कबीरो गुनाह व अल इशराक बिल्लाह। अल्लाह जी ज़ात सां ॿिए खे शरीक बनाइण इहो सभ खां वॾे में वॾो कबीरो गुनाह आहे। कुरान मजीद में अल्लाह से फरमायो इन्नल्लाह ला यग़फिरु अन युश्रक बिहि व यग़फिरु मा दून ज़ालिका लिमन यशा। रब फरमायो ज़मीन ऐं आसमान जेतिरा तव्हांजा गुनाह हुजनि मां रब चाहियां त माफ़ करे सघां थो पर शिरक जो ज़रो बि मां रब माफ़ न कंदुसि। जियां मुर्स ज़ाल जी हर ग़लती बर्दाश्त करे वेंदो मानी कच्ची पक्की बचाई या गलती भी मुझसे बर्दाश्त करे भी दो।
भाजी में लूण मिर्च घट वध विधई इहा ग़लती भी मुक्स बर्दाश्त करे वेंदो। लटा सही नमूने सां न धोतई स्त्री सही न कई शरीफ मुक्स पंहिंजे ज़ाल जी इहा ग़लती भी बर्दाश्त करे वेंदो। औलाद जी सही नमूने सां तरबियत न कई घर जी सफ़ाई सुथराई सेटिंग सही न कई इहा ग़लती भी मुक्स बर्दाश्त करे वेंदो। पर जेकॾहिं ज़ाल मुक्स जी मुहबत में मुक्स जे भाउ ॾेर खे शरीक कयो मुक्स जे पीउ सहुरे खे शरीक कयईं इहा एॾी अज़ीम ग़लती आहे जो गैरतमंद मुक्स कॾहिं बि ज़ाल जी इहा ग़लती बर्दाश्त न करे सघंदो। अल्लाह ताला त सभ खां वधीक गैरतमंद आहे। इन जे करे अल्लाह से फरमायो इन्नल्लाह ला यगफिरु अन युशरक बिहि व यगफिरु मा दून ज़ालिका लिमन यशा। ज़मीन ऐं आसमान जेतिरो तव्हांजो ग़लतियूं हुजनि जबलनि ऐं पहाड़नि जेतिरा तव्हांजा गुनाह हुजनि रब फरमातो मां चाहियां त माफ़ करे सघां थो पर शिरक जो ज़रो बि मां रब माफ़ न कंदोसां छो त इहो मुंहिंजे गैरत जो मसइलो। इन्हीअ जे करे अल्लाह से फरमायो व अन्नल मसाजिद लिल्लाह फला तदउ मअल्लाहि अहदा। रब फरमायो मस्जिदूं मुंहिंजा घर अथव तंहिंजे करे मुंहिंजे घर में मूं खां सवा कंहिंखे बि सॾु न कजो। मस्जिद मुंहिंजो घर आहे मुंहिंजे घर में मूं खां सवा कंहिंखो बि का शइ न घुरिजे। बाबा उताक हुजे फुल साहब महिमान हुजे फुल साहब जो घर हुजे फुल साहब जो फुल साहब जो महिमान फुल साहब जे उताक में वेही वरी कंहिं राजपर या मरी खे फोन करे त मूंखे मानी तूं खारा मूंखे चाहे तूं प्यार ॿुधायो हिन फुल साहब खे का वॻींदी की न। अरे ज़ालिम उताक मुंहिंजी बंगलो मुंहिंजो तोखे हया नथो अचे जो मुंहिंजे उताक में मुंहिंजे बंगले में वेही ॿियनि खे तो मानीअ जो चवीं ॿियनि खे तो चांहि जो चवीं छा मां तुंहिंजी मानीअ चांहि में खुटी पियो आहियां छा निकिरी वञ मुंहिंजे उताक मां ॿीहर मुंहिंजे उताक में न अचिजांइ। हिन फुल साहब खे एॾी कावड़ थी अचे जो हिन जे उताक में महिमान ॿिए खे तो मानीअ जो चवे ॿिए खे तो चांहि जो चवे हिन जी गैरत बर्दाश्त नथी करे सघे। अल्लाह त सभ खां वधीक गैरतमंद आहे जेको रब जे घर मस्जिद में वेही करे रब खे सॾु न करे चवे या रसूल अल्लाह तूं मुंहिंजी मदद कर या अली तूं मुंहिंजी मदद कर या गौसे आज़म दस्तगीर तोखे मुंहिंजी पारत आहे भिट जा भिटाई तूं सगाई कजां सेवण वारा साईं मां तुंहिंजो सवाली तूं अल्लाह जो सवाली पोइ रब खे बि कावड़ ईंदी आहे। रब फरमाईंदो आहे तोखे हया नथो अचे जो इहा मस्जिद मुंहिंजो घर आहे मुंहिंजे घर में मूंखे सॾु नथो करे मुंहिंजे नबीअनि खे तो सॾु करे मुंहिंजे दोस्तनि ऐं वलीअनि खे तो सॾु करे। अड़े ज़ालिम छा मां रब खुटी पियो आहे छा मां रब वटि कमी थी वई आहे छा निकिरी वञ मुंहिंजे घर मस्जिद मां मस्जिद पंज जात पर आसमान बि मुंहिंजो आहे ज़मीन बि मुंहिंजी आहे उखरुज मिन समाई उखरुज मिन अर्ज़ी मुंहिंजे आसमान ऐं मुंहिंजे ज़मीन मां निकिरी वञ तोखे कोई हक़ न आहे जो मुंहिंजे आसमान जे हेठां मुंहिंजे ज़मीन जे मथां तूं ज़िंदगी गुज़ार तो जहिड़ो किनो इंसान हिन काइनात में न आहे जो तूं मां रब जे गैरत खे चैलेंज ॾिनी आहे। अञा न सम्झाई तुंहिंजी ज़ाल तुंहिंजे साम्हूं वेठी ऐं पंहिंजे घरवारी जे साम्हूं ॿी माईअ खे चई त मुंहिंजे लाइ मानी तूं खणी आ ॿी माईअ खे चई त मूंखे पाणी तूं प्यार मुंहिंजा लटा तूं खणी आ। ॿुधायो ज़ाल खे कावड़ ईंदी की न ईंदी वसो जेसि त डंडो हिकिड़ो कंदव
मां हिन घर जी मालिकाणी आहे, मां सब कुछ तुझे करे छॾे आई आहियां, तोखे हया नथो अचे जो मुंहिंजे साम्हूं ॿियनि खे तो मानीअ जो चवीं, ॿियनि खे तो पाणीअ जो चवीं। ज़ाल खे एॾी गैरत आहे जो मुड़ुस जे मुहबत में ॾेराणी खे बर्दाश्त नथी करे सघे, निराण खे पाज खे बर्दाश्त नथी करे सघे, त अल्लाह त सभ खां वधीक गैरतमंद आहे। फरमाई फइन्नहु यअलमु सिर व अख़फा, तव्हां ॿ ॼणा हथ हथ सां मिलाए, मुंडो मुंडे सां मिलाए कमरे जी कुंड में कचहरी कयो था, रफ़मा तो इहो त मूंखे पतो आहे, पर वा अख़फा तव्हां जेको दिल में सोचींदा हो बि मूंखे पतो आहे। नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद, मां साज रगुल खां बि तव्हांखे वधीक वेझो आहियां। उदूनी अस्तजिब लकुम, जॾहिं बि मूंखे सॾींदो मां तव्हांखे जी सां जवाब ॾींदुसि। तव्हांखे हया नथो अचे जो वेझे वारे रब करीम खे छॾे करे परे वारनि खे पिया सॾ। अॼु वाइदो कयो त सॾींदासीं सिर्फ़ु रब जी ज़ात खे, पंहिंजो अक़ीदो सही बनायो। नबी साईं जे बासत जो मक़सद पहिरें नंबर ते, पंहिंजा अक़ाइद सही, इन्हनि वाइदनि जो मक़सद बि इहो। इन जे करे मां आमना फरमाती जीअं जो मूंखे बचड़ो मोहम्मद मुस्तफ़ा जाओ त नबी साईं जो सिर सजदे में हुयो, ज़ुबान ते लफ़्ज़ अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्नी रसूलुल्लाह। अॼु खां बाद लात जी पूजा न थींदी, उज़ा जी पूजा न थींदी, वद सुवा यगूस यऊक नसर जी पूजा न थींदी। अॼु खां बाद पूजा थींदी त हिकिड़े अल्लाह जी थींदी। मां मोहम्मद अल्लाह जो सचो रसूल आहियां। मुश्किल कुशा केर आहे, अल्लाह जो नालो ज़ोर सां वठो सवाब थींदो। हाजत रवा केर, नज़र न्याय जे लाइ केर, रुकू ऐं सजदे जे लाइ केर, पुटनि ऐं न्याणियुनि जे वारो केर, इज़्ज़त ज़िल्लत जो मालिक केर, मौत हयाती जो मालिक केर, नफ़े नुक़सान जो मालिक केर, आलिमुल गैब हर शइ खे हर वक्त में ॼाणण वारो केर, या रब जी सिफ़त। नबीअनि ऐं रसूलनि खे जेको इल्म आहे उनखे नबउल इल्म चइबो आहे। तिल्क मिन अंबाइल गैब, रब फरमा सां गैब जूं ख़बरूं नबीअनि खे ॿुधायूंसीं, बाक़ी गैब जो इल्म सिर्फ़ु रब जी ज़ात खे द। ऐं नबीअनि रसूलनि जो इल्म अल्लाह जे इल्म जो मुहताज आहे। रब ॼाणाए त नबीअ खे ख़बर पवंदी आहे, न ॼाणाए त नबीअ खे कोई पतो कोन पवंदो आहे। हज़रत याकूब अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आहे, उलुल अज़्म पैगंबर आहे। 40 साल हज़रत यूसुफ जी जुदाई में रोए थो पियो, पतो कोन थो पवे त मुंहिंजो पुटु यूसुफ काथे आहे। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम मिस्र जो बादशाह लॻो पियो आहे, ताजो तख़्त जो मालिक बणियो वेठो आहे। हज़रत याकूब अलैहिस्सलाम किनान में पंहिंजे पुटनि खे तुझी या बनी यज़हबू फतहस्ससू मिन यूसुफ वाखी, ओ मुंहिंजा पुटो महिरबानी कयो मुंहिंजे पुट यूसुफ जी जांच त कयो। वला तयसू मिन रौहिल्लाह, अल्लाह जे रहमत खां नाउमीद न थियो। इन्नहु ला ययस मिन रौहिल्लाह इल्लल क़ौमुल काफिरून, अल्लाह जे रहमत खां नाउमीद काफिर थींदो आहे। महिरबानी कयो मुंहिंजे पुट यूसुफ जी जांच त कयो। कुरान तो फबब बियज़त ऐनाहु मिनल हुज़्न फहुव कज़ीम, हज़रत याकूब यूसुफ जी जुदाई में रोई रोई पंहिंजूं अखियूं भी अछियूं करे छॾियूं, पतो कोन थो पए त मुंहिंजो पुट यूसुफ काथे। या त चओ त ड्रामो हो, हर शइ जी ख़बर हुई, सरू भरू पियो रोए, ईअं चवंदव? ड्रामो न हो बाबा, हक़ीक़त ख़बर न हुयसि। रब नथो ॼाणा, वरी ॼाणाण ते अचे त ॿाहिरनि जॾहिं हिक ॿिए खे सुञातो त हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजे ॿाहिरनि खे चयो
लक़द अलिमतुम मा फ़अलतुम बियूसुफ़ वाख़ी। तव्हांखे पतो आहे त तव्हां पंहिंजे भाउ यूसुफ ऐं उन जे भाउ बिन्यामीन सां छा कयो? तव्हांखे पतो आहे? ॿाहिर परेशान थी विया बादशाह हिन खे यूसुफ ऐं उन जे भाउ बिन्यामीन जी ख़बर कयो। हिक ॿिए ॾे पिया निहारनि। ॿाहिरनि खे शक पियो त शायदि इहो यूसुफ आहे। कुरान तो फरमा हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम के जो क़ालू अइन्नक लअंत यूसुफ, छा तू यूसुफ आहे? उन वक्त में हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम फरमायो क़ाल अना यूसुफ व हाज़ा अखी। हाओ मां तव्हांजो भाउ यूसुफ आहे, ही मुंहिंजो भाउ बिन्यामीन आहे। ओ तव्हांजो भाउ जंहिंखे तव्हां मारू ॾेई करे खूह में उछलायो, जंहिंखे ॿधी करे तव्हां तकलीफ़ूं ॾिनियूं, ओ भाउ यूसुफ आहे। क़द मन्नल्लाहु अलैना, अॼु जा मक़ाम ऐं मनसब ते मूंखे ॾिसो था, इहो न मुंहिंजो कमाल न मुंहिंजे बाबे जो कमाल, ही रब्बुल आलमीन जे कुदरत जो कमाल आहे जो हिकिड़े ग़ुलाम ऐं नौकर खे मुल्क जो बादशाह बनायो। ॿाहिरि हज़रत यूसुफ खे जो जल्दी कर, अबो रात ॾींहं तुंहिंजे दाई में रोए थो पियो, महिरबानी कर अबे खे पंहिंजो मोहरो त ॾेखार। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजी कमीज़ पंहिंजे भाइरनि खे ॾिनी। इज़हबू बिक़मीसी हाज़ा फ़अल्क़ूहु अला वजहि अबियत बसीरा। अदाईअ मुंहिंजी कमीज़ खणी वञो, मुंहिंजे अबे साईं जे वञी चेहरे ते रखो, इंशाअल्लाह मुंहिंजो रब मुंहिंजे बाबे खे जवानी वारी नज़र मोटाए ॾींदुसि। कुरान तो फरमा वलम्मा फसलतिल ईर, काफ़िलो मिस्र मां निकितो, हज़रत यूसुफ जी कमीज़ खणी 400-500 किलोमीटर परे हुयो किनान। अॼु याकूब अलैहिस्सलाम पंहिंजे कखां ई झोपड़ी मां ॿाहिरि निकिरी आयो, पंहिंजे घर वारनि खे चई इन्नी लअजिदु रीह यूसुफ, अॼु मूंखे यूसुफ जी ख़ुशबू पई अचे। लौला अन तुफन्निदून, जेकर मूंखे चरियो न सम्झो त ॻाल्हि सही अथव। वाह रब तुंहिंजी कुदरत जा फैसला न ॼाणाए त 40 साल किनान में हज़रत याकूब खे रुआए थो पियो, पतो कोन थो पवे त यूसुफ काथे आहे। वरी ॼाणण ते अचे त 400 किलोमीटर परे खां हज़रत यूसुफ जे कमीज़ जी ख़ुशबू किनान में हज़रत याकूब खे पियो सिंगारे। आलिमुल गैब, हर शइ खे हर वक्त में ॼाणण वारो केरु? या रब जी सिफ़त। जेकर तव्हां इहो अक़ीदो रखंदो त नबीअनि ऐं रसूलनि खे हर शइ जो इल्मु आहे, त या नबी जी तारीफ़ न आहे बल्कि नबी जे कमाल खे घटि पिया कयो। मां तव्हां खां पुछां थो, निमरूद जॾहिं फ़ैसिलो कयो क़ालू हरिकू, इब्राहिम के बाहि में साड़ियो, वंसुरू आलिहतकुम, पंहिंजे इलाहनि जी मदद कयो। इब्राहिम असांजे इलाहनि सां ज़ुल्म कयो आहे, कंहिंजी अखि कढी अथई, कंहिंजो कनु कपियो अथई, कंहिंजो चटु वढियो अथई, कंहिंजो नकु वढियो अथई, कंहिंजी बाह चटु, कंहिंजी ॼंग चटु। हीअं त दुश्मन बि न करे जीअं इब्राहिम असांजे महबूदनि जी तादी कई आहे। मदद कयो पंहिंजे इलाहनि जी, इब्राहिम खे बाहि में साड़ियो। वॾो भाउ जो बबक ॿार इब्राहिम अलैहिस्सलाम खे पींघ ते विहारे, छो त वेझो केरु वञे जेको हुनखे धिको ॾिए, परे खां बाहि पई साड़े। हाणे मां तव्हां खां पुछां थो, उन वक़्त में हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे ख़बर हुई त हीअ बाहि मुंहिंजे मथां गुलज़ार थी? जेकर ख़बर हुजे सा त पोइ कमाल कयो। हिन में कमाल त न, बाबा हिते बाहि पई ॿरे ऐं मूंखे अॻे ई ख़बर पइजी वञे त हीअ बाहि बज़ाहिर बाह अंदर बाग आहे, भली मूंखे उछलायो, पोइ मुंहिंजो कमाल चइबो? मूंखे त अॻे ई ख़बर आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम खे यकीन हुयो त मां बाहि में सड़ी वेंदुसि, जली वेंदुसि। बाहि जो कमु सागर आहे,
बाहि जो कम चलाएगा। पर हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम फरमायो मूंखे सड़न क़बूल आ, मूंखे जलन क़बूल आ, पर रब जे हुक्म खे, रब जे तौहीद खे मां न छॾींदुसि। कमाल इनखे चइबो हुजन वाला बाहि में उछलायूं, उन वक़्त में रब हुकुम कयो या नार कूनी बरदम व सलामन अला इब्राहिम। ओ बाहि मुझे खलील जे मथों थधी ऐं सलामती वारी बणिजी वञ। त सेकंड में उहा जलंदड़ बाहि गुलज़ार बणिजी वई। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जन्नत जी पोशाक पाए उन बाहि मां जॾहिं ॿाहिरि निकितो त निमरूद जी ज़ुबान ते बि इहे लफ़्ज़ जारी थी विया, नेमर रब रब इब्राहिम, वारे वाह इब्राहिम, रब आहे त तुंहिंजो रब आहे जो सेकंड में जलंदड़ बाहि खे गुलज़ार करे। कमाल इनखे मां तव्हां खां पुछां थो, इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं हज़रत इस्माइल खे ज़िबे पियो करे, उन वक़्त में हज़रत इस्माइल खे ख़बर हुई छा त इहा काती मुंहिंजे कंध ते न वञे? जेकर अॻे ई ख़बर हुजे त पोइ कमाल कयो। इब्राहिम अलैहिस्सलाम हज़रत इस्माइल खे चयो इन्नी अरा फिल मनाम अन्नी अज़बहुका फंजुर माज़ा तरा। पुट मां ख्वाब थो ॾिसां, रब जो मूंखे हुकुम थियो आहे त तोखे ज़िबे कयां, तुंहिंजी राय छा आहे, तुंहिंजो मशवरो छा आहे? हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जो ने वक़्त में 5 साल या 6 साल उम्र ही अबे के या अब तिफअल मा तुमर, बाबा जल्दी कर, देर न कर। पर हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी पंहिंजे अखियुनि ते पटी ॿध ऐं मूंखे पेशानी पर लेटा, थी सघे तो अबे जी शफ़क़त वारी नज़र पुट जे चेहरे ते पइजी वञे, पिदरी शफ़क़त ग़ालिब न थी वञे, अल्लाह जे हुक्म जे तामील में देर न थिए। समझो सुभान अल्लाह। समझ में अचे तो हज़रत इस्माइल जी कुर्बानी हज़रत इब्राहिम जी कुर्बानी खां वधीक, छो त कोहण सोलो आहे, कुस जंग ॾुखियो आहे। कोहण सोलो आहे, कुस जंग ॾुखियो आहे। कोहंदा त आहियूं असां गाबा पाॾा कोहंदा आहियूं, मुर्गियूं ज़िबे कंदा आहियूं, ठीकु आहे, रब जो हुकुम हुयो, पुट आहे, पुट खे कोहण ॾुखियो आहे, पर कुस जंग अञा ॾुखियो। कुरान तो फलम्मा अस्लमा वतल्लहु लिलजबीन। इब्राहिम अलैहिस्सलाम जो भी पक्को इरादो आहे त पुट खे कोहां, इस्माइल जो भी पक्को इरादो आहे मां ज़िबे थी वञा। पेशानी भरो उन खे लेटायई, अखियुनि ते पटी ॿधई, काती उन जे गर्दन ते रखियई। उन वक़्त में रब जिब्रील खे हुकुम कयो, जिब्रील जल्दी कर, जन्नत मां हिकिड़ो दुंबो का हिकिड़े सेकंड में 7 आसमान क्रॉस करे, मक्के मदीने जे जबलनि खे पार करे, मिना जे मैदान में पहुच। इब्राहिम इस्माइल खे ज़िबे थो करे, हिकिड़े सेकंड में इस्माइल खे परे करे उन जी जाइ ते जन्नत जो दुंबो सुभाणे। इहो हिकिड़े सेकंड में कम थियो। काती वही मुंडी लही वही, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम उथियो, रब जो शुक्र अदा कई, या अल्लाह ॾिनो भी तो वरी तो हुकुम कयो, मां तुंहिंजे हुक्म ते ज़िबे कयुमि, हीअ मुंहिंजे पुट जी कुर्बानी क़बूल कर। अखियुनि तां जो पटी लाहे त इस्माइल मुस्कुराए थो पियो, जन्नत जो जानवर ज़िबे लॻो पियो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ख़ुदि हैरान थी वियो, ही छा? कुरान तो फमा वरी ज़िबे करण जी लाग ते वधियो। अल्लाह से फमा नादैना अय्या इब्राहिम कद सद्दक़त रुया इन्ना कज़ालिका नजज़िल मुहसिनीन। रब फरमाओ इब्राहिम तो पंहिंजो ख्वाब सचो करे ॾेखारियो, यार तू इम्तिहान में पास थी वे। इस्माइल पाण कोन भॻो आहे, इनखे मां बचायो आहे, इहो ज़िबे थियण जे लाइ न आयो आहे। इन जे ख़ानदान मां मूंखे मिठो नाले वारो मोहम्मद मुस्तफ़ा पैदा करे सॼी दुनिया खे क़यामत ताईं आबाद कर।
आलिमुल गैब हर शे के हर वक्त में जाना वारो केरा हाजिर नाज़िर हर जाए ते मौजूद ये उसूली मसाइल हैं ये समझो मतलब तहां समझो तो मौलवी फिक्र बाजी था करना ये कायद जा मसला हर जाए ते हाजिर नाज़िर हर जाए ते मौजूद हर वक्त सभी के ॾिसण वारो केरा ये रब जी सिफ़त जेकर तव्हां इहो अक़ीदो रखंदो त नबी भी हर जाए ते मौजूद आ हर वक्त असांखे ॾिसे थो त या नबी जी तारीफ़ न आहे बल्कि नबी से जी बेद भी अथव बाबा जेकर तव्हां इहो अक़ीदो रखंदो त नबी से हर जाए ते मौजूद आ हर वक्त असांखे ॾिसे थो छा पोइ माज़ अल्लाह फुल शहर जे होटल ते असां ड्रामा ऐं फिल्मूं था ॾिसूं छा नबी से उते भी मौजूद आहे छा नबी से उते भी ॾिसे थो छा मुर्स पंहिंजे घरवारी सां बिस्तरे ते सुतो पियो आहे छा माज़ अल्लाह तुंहिंजे अक़ीदे जे मुताबिक़ नबी भी उते मौजूद आहे छा नबी भी ॾिसे थो छा जेकर तुंहिंजो इहो अक़ीदो आहे पोइ लानत हुजे तुंहिंजे इन अक़ीदे जे मथां मा यकूनु मिन नजवा सलासतिन इल्ला हुवा राबिहुम कुरान तो फरमा टे ॼणा किथे वेठा हो त चौथो रब भी तव्हां सां गॾु आहे वला खमसतिन इल्ला हुवा सादिसुहुम पंज ॼणा किथे वेठा हो त छहों रब भी तव्हां सां गॾु आहे वला अदना मिन इल्ला हुवा माहुम थोरा हुजो घणा हुजो जिथे भी हुजो हर वक्त हर जाइ ते रब तव्हां सां गॾु आहे तव्हांखे ॾिसे दाता ॾियण वारो केर अल्लाह जो नालो ज़ोर सां वठो बाबा सवाब थींदो दस्तगीर ऐं गौस मदद करण वारो केर गंज बख्श खजाना बख्शण वारो केर मुख्तार कुल कंहिंजी ज़ात मुंहिंजे नबी फरमायो मन कान आखिर कलामिही ला इलाहा इल्लल्लाह सब ज़ोर सां चओ ला इलाहा इल्लल्लाह दखलल जन्नह मुझे नबी फरमायो जै मुझे उम्मती जो अव्वल में आखिर में इहो अक़ीदो आ ला इलाहा इल्लल्लाह मुझो माबूद मतलूब मसजूद मुश्किल कुशा हिकड़ो अल्लाह आ मोहम्मद मुस्तफा मुझो रब रहनुमा है दखलल जन्नह मुझे नबी फरमायो मुझो उम्मती जन्नत में अक़ीदो यो हुजे जरूरी ना है तो पछाड़ी में जुबान ते लफ्ज़ अची वञनि त भली ॻाल्हि आहे पर हिकिड़ो असांजो मुस्लमान असर जी नमाज़ पढ़ी ॿाहिरि निकितो एक्सीडेंट थी पियो बेहोश थी वियो कराची उनखे अस्पताल खणाया 8 ॾींहं 8 रातूं बेहोश लॻो पियो उन बेहोशी वारी हालत में उन जो दम परवास थियो मुझे नबी फरमायो मन कान आखिर कलामिही ला इलाहा इल्लल्लाह आखिरी वक्त में मुझे उम्मती जो अक़ीदो आ ला इलाहा इल्लल्लाह भलछाड़ी में उन जे जुबान ते लफ्ज़ न अचल मुझे नबी फरमायो मुझो उम्मती भी जन्नत में इंशाअल्लाह जन्नत में वेंदासीं यकीन कयो इंशाअल्लाह ये किरोगन मेलन वारी जन्नत या रब तव्हां ही असां जे लाइ तैयार कयो अल्लाह ताला के पाण के जन्नत जी जरूरत ना है वो तो ला मकान ला महदूद फरिश्तन के भी जन्नत जी जरूरत ना है वे भी खत्म थी वेंदा मुशरिकल काफरन यहूदन कादियानन जे लाइ भी जन्नत हराम आहे या किरोगन मेलन वारी जन्नत रब तव्हां ही असां कलमे पढ़ण वारनि मुस्लमाननि जे लाइ तैयार कई आहे इंशाअल्लाह जन्नत में वेंदासीं यकीन कयो ऐसे अब्दुल्ला शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा यकीन कयो त असां कुरान ऐं सुन्नत वारे रस्ते ते यकीन कयो त असां हक़ वारे रस्ते ते आहियूं असां जन्नत में वेंदासीं शक न कयो मता शक कयो त अलाए असां हक़ ते अलाए हू हक़ ते होॾे बि लखे माण्हू आहिनि अलाए असां हक़ ते अलाए हू हक़ ते शक कयो त ईमान हलियो वेंदो शक तो कोने नी मां तव्हां खां पुछां तो नबी साईं जे सहाबा के शक हो जा त असां हक़ ते वला न हक़ यकीन कयो तव्हां असां क़ुरान ऐं सुन्नत वारे रस्ते ते तौहीद ऐं सुन्नत वारे रस्ते ते सहाबा अहल बैत वारे रस्ते ते इंशाअल्लाह जन्नत में वेंदासीं बाक़ी गुनाहगार हर को आहे केरु आहे जेको गुनाहनि खां बची सघे कोशिशि कयूं
साईं मोहम्मद हसन साहब अचो तो गुनाह खां बचो ऐं गुनाह कयूं था का त टेक आहे कंहिंजी टेक अथव का मुला मौलवी जो आसरो अथव छा का पीर मुर्शिद दिलासो ॾिनो अथव छा त मां तोखे जन्नत में वठी वेंदुसि असांखे त इहा ई टेक आहे असांजो रब रहीमीन आहे असांखे जेको नबी मिलियो आहे उहो रहमतुल लिल आलमीन आहे इंशाअल्लाह किथों न किथों सगाई थी वेंदी हदीसुनि जे किताबनि में अचे थो जंहिं महिल इहा सूरत नाज़िल थी वज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा ओ मुंहिंजा महबूब मूंखे तुंहिंजे चिमकंदड़ चेहरे जो कसम मूंखे तुंहिंजे कारा कारा ज़ुल्फनि जो बि कसम तोखे मां छॾियो बि कोन्हे तोखां मां नाराज़ बि कोन थियो आहियां वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा ओ मुंहिंजा महबूब दुनिया में भी मां रब तोखे दुख कोन ॾींदुसि पर आख़िरत में भी मां रब तोखे नाराज़ कोन कंदुसि एतिरो तोखे ॾींदुसि जो तूं मोहम्मद मुस्तफ़ा राज़ी थी पवंदे साहबा फरमाइनि था जंहिं महिल आयतूं नाज़िल थियूं असांखे एॾी ख़ुशी थी असांखे एॾी ख़ुशी थी असांजे सालनि जा ॾुख लही विया छो त नबी से बि मुस्कुराए करे फरमायो मां अर्ज़ा मां मोहम्मद राज़ी कोन थींदुसि मां अर्ज़ा मां मोहम्मद राज़ी कोन थींदुसि लौ कान वाहिदुन मिन उम्मती फिन्नार हिकिड़ो बि मुंहिंजो उम्मती कलमे पढ़ण वारो मुवहिद बाहि में हूंदो मां मोहम्मद राज़ी कोन थींदुसि बाबा हिकिड़ो पीउ हुजे उनखे 10 पुट हुजनि ऐं 10 ई जेल में हुजनि पोइ 9 आज़ाद थी अचनि हिकिड़ो लिंगो पुट जेल में हुजे ॿुधायो पीउ खे मज़ो ईंदो रहंदो दिलि पई धुरंदसि ऐं लिंगो पुट वरी कुदरतन पीउ मां खे वणंदो पीउ मां पासो बि वरी उनजो वठंदो रहंदो दिलि पई धुरंदसि घरवारे खे चवंदो या मैं बि विकिण इहो फुल में जेको प्लाट वरितो आहे इहो प्लाट बि मां विकिणां थो ज़मीन बि गिरवी रखंदुसि जेसि ताईं इहो बचिड़ो आज़ाद थी करे घर न ईंदो तेसि ताईं मां सुकून सां न वेहंदुसि मुंहिंजे नबी फरमान लकुम वालिदुम मिस्लु वलदिही ओ मुंहिंजा उम्मतीओ मां मोहम्मद बि तव्हांजे लाइ ईअं आहियां जीअं पीउ पंहिंजे पुटनि जे लाइ हूंदो आहे खुदा जी ज़ात जो कसम पीउ खे पंहिंजा बच्चा एतिरो प्यारा न आहिनि जेतिरो मोहम्मद मुस्तफ़ा खे पंहिंजी उम्मत प्यारी नबी से फरमाया मां अर्ज़ा मां क़यामत जे ॾींहुं राज़ी कोन थींदुसि मां ख़ुशि कोन थींदुसि लौ कान वाहिदुन मिन उम्मती फिन्नार हिकिड़ो बि मुंहिंजो उम्मती कलमे पढ़ण वारो मुवहिद बाहि में हूंदो मां ख़ुशि कोन थींदुसि जेसि ताईं उहो बि बाहि मां निकिरी अचे जन्नत में न पहुचे इंशाअल्लाह जन्नत में वेंदासीं अक़ीदो पंहिंजो सही नमाज़ जी पाबंदी कयो कंहिंजो हक़ न खाओ ऐं संगत चङनि सां ज़रूरी न आहे त मौलवी चङो हुजे उन सां संगत में रहो न फुल शहर में को डॉक्टर नेक आहे उनजी क्लिनिक ते वेहंदा कयो नेकीअ जूं ॻाल्हियूं थो करे को वॾेरो नेक आहे उनजी कचहरी में ओताक में वेहंदा कयो भलियूं ॻाल्हियूं थो करे को दुकानदार ताजर वापारी नेक आहे उनजी कचहरी में वेहो को हारी को जमींदार नेक आहे उनजी कचहरी में वेहो मौलवी जेकॾहिं नेकीअ जूं ॻाल्हियूं नथो करे दुनिया जूं ॻाल्हियूं थो करे न वेहो सो जेकी बि नेकीअ जूं ॻाल्हियूं करे उन सां वेहो सोबत जो असर थी ख़ुसूसन पंहिंजे पीटीआई खां बचो पंहिंजे औलाद खे बचायो इमरान वॾो फितनो अथव 2001 खां पोइ जेके ॼावा न इन्हनि वीचारनि खे ख़बर कान्हे इन्हनि खे सम्झायो पीटीआई में जेको वियो माना उस्तादनि जो नाफ़रमान पीउ माउ जो नाफ़रमान मुर्शिदनि जो नाफ़रमान पीटीआई जो मक़सदु इहो आहे त उलमा जी तौहीन उलमा खे गाॾियूं ॾियो उलमा जी गिला कयो उन्हनि जो मक़सदु इहो आहे त जिथे बि वियो उलमा जी तौहीन कयो ऐं उलमा जी नफ़रत माण्हुनि जे ज़हन में विहारियो यहूदियुनि जो मक़सदु इहो तव्हां
तव्हांखे इमरान जे कादियानी हुजण में अञा ताईं शक छा यहूदी हुजण ही 32 लख आलिम हिनखे हरू भरू था चवंदा ही कादियानी हिन जी मां शौकत खानम कादियानी शौकत खानम अस्पताल जेका आहे उन जो सॼो ख़र्च कादियानी पिया कनि यहूदी पिया कनि ऐं उन जो मक़सदु इमरान जो इहो त पाकिस्तान जो हिकिड़ो टुकड़ो सिखनि खे कादियानी खे यहूदियुनि खे जुदा करे ॾिजे असां इस्लामाबाद महांगाई जे ख़िलाफ़ वियासीं त महांगाई घटि कयो जो तव्हां मौलवियुनि ते कावड़ा वेठा हो त मौलवियुनि हाणे छुम था उथो असां महांगाई जे लाइ वियासीं असां त चयोसीं त हीउ यहूदी आहे हीउ मदरसनि जो दुश्मन आहे हिन अमेरिका सां मुआहिदो कयो त 450 गुस्ताख नबी साईं जा जेके जेलनि में आहिनि उन्हनि सभिनीनि खे मां आज़ादु कंदुसि तोहीन सहाबा अहल बैत जो जेको बिल हुयो उन में रुकावट इहो ये यहूदी आहे असांजे मुल्क पाकिस्तान जी बदकिस्मती आहे जो पाकिस्तान में मौलवियुनि खे गाॾियूं पई मिलनि वलियनि खे गाॾियूं पई मिलनि इमामनि खे गाॾियूं पई मिलनि पर इते बि इन्हनि खे मज़ो न आयो सहाबा जी तौहीन इते बि इन्हनि खे मज़ो न आयो नबी से जी तौहीन इते बि इन्हनि खे मज़ो न आयो अल्लाह खे गाॾियूं पिया ॾियनि तव्हांजे मुल्क पाकिस्तान में महांगाई त हिन जो जेको वज़ीर खज़ाना हुन जो बयानु तव्हां न ॿुधो इमरान हुकूमत में वज़ीर खज़ाना जेको उन पाण चयो त 315 रुपया पेट्रोल लीटर थींदो IMF वारा असांखे त इहे ई था चवनि असांजो इमरान सां वास्तो ई कोन्हे को तव्हांजे पाकिस्तान जे वज़ीर आज़म मुआहिदो कयो त असांखे पैसा जो 315 रुपया तव्हां पेट्रोल कयो चीन असांजो दोस्त सऊदी अरब असांजो दोस्त उहे ज़ामिन आहिनि चवंदा इमरान सां असांजो वास्तो ई न आहे वज़ीर आज़म जी सही आहे फांगण में मौलवियुनि जो ॾोह ऐं तव्हांखे ख़बर आहे इमरान खां पुछा कयो त तुंहिंजी मौलाना ते कावड़ छो आहे इहो सबूत न असां इमरान चयो त ही मौलाना मुफ्ती महमूद जो पुटु आहे अरे ज़ालिमा मुफ्ती महमूद तुंहिंजो ॾोह कहिड़ो कयो आहे चई मुफ्ती महमूद भुट्टे सां गॾिजी करे 74 में कादियानियुनि जे मुंहं ते दांगी मली आहे कादियानी ज़लील आहिनि पाकिस्तान में मुंहुं नथा खणी सघनि तंहिंजे करे ही मुंहिंजा दुश्मन आहिनि मां उहो 74 में जेको कानून पास थियो हुयो त कादियानी काफ़िर आहिनि इहो कानून ख़तम करे पाकिस्तान में कादियानियुनि खे वरी मुस्लमान करे इज़त सां रहाई इहे लफ़्ज़ हिन जा अञा कोन अञा तव्हांखे शक थो पए त इहो मुस्लमान असां मौलाना फज़ल रहमान सां मोहब्बत छो था छो तो आलिम कुरान तो फमा कुल हल यस्तवी الذين يعلمون والذين لا يعلمون आलिम ऐं जाहिल बराबर न थींदा इन्नमा यख्शा अल्लाह मिन इबादिहि العلماء उलमा या जेके रब जो खौफ करण वारा आलिम जाहिल न अल्लाह जे नबी भी फरमाया अल उलमा वरसतुल अंबिया आलिम सवा लख नबियन जा वारिस नारे तकबीर नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम कायदे जमीयत हजरत मौलाना फजलुर रहमान नारे तकबीर अल्लाह जे नबी फरमा ज़ूरुल उलमा उलमा की ज़ियारत करने दा सवाब अकरमु आलिमन आलिमन की इज्जत कयो आलिमन जो जुतियूं खणो सवाब दव वडेरन जो जुतियूं खणो कुछ भी फायदो कोन मिलंदो इन्हनि ग़रीबनि जो जुतियूं खणो जेके नबी जा वारिस सवाब थो ॿई जहान दीन मौलाना फज़ल रहमान पूरी उम्मत मुस्लिमा जो इमाम आहे तव्हांजी हाले जी शरीफ़ तव्हांजी बेर शरीफ़ तव्हांजी अमरोट तव्हांजी जरारपोर तव्हांजी सुमरांग शरीफ़ तव्हांजी शाहपुर चाकर तव्हांजी मिस्कीनपुर सभिनी मौलाना जे हथ ते बैयत कई आहे असां त अखियुनि सां ॾिठो आहे हाफ़िज़ ज़ुल्फ़कार अली नक्शबंदी बि मौलाना जी पेशानी खे चुमियूं पियो साईं अब्दुल समद हाले जी उन जी पेशानी खे बोसो पिया ॾियनि पर शेख अब्दुल रहमान सुदैस शेख मोहम्मद सालिह बैतुल्लाह जा इमाम मौलाना जे हथनि खे चुमी ॾेई करे चऊं त मौलाना फज़ल रहमान पूरी उम्मत मुस्लिमा जो इमाम
पार्टी कड़ीअ में भी हुजो खुदा जो वास्तो अथव उलमा जी तौहीन न कयो बर्बाद थी वेंदो पीटीआई जो पहले नंबर ते मकसद इहो आहे त उलमा जी नफ़रत मुसलमाननि जे दिल में दिमाग़ में विझो इहो यहूदियुनि जो मकसद उलमा खे गारियूं ॾियो छो त चोर जो पहले नंबर ते हमलो चौकीदार ते हूंदा चौकीदार खे मारियो चौकीदार खे हटायो पोइ आसानी सां माल फुरींदो दीन जा चौकीदार ऐं पहरेदार आलिमन यहूदिन ऐं कादियानी जो मक़सद आहे त आलिमन खे गारियूं ॾियो आलिमन जी नफ़रत मुसलमाननि जे दिमाग़ में विझो होटल ते उता के ॾियो आलिमन जी गिला कयो ही आलिमन खां परे थी आहे पोइ हिन जो ईमान खसण आसान थी अॼु वाइदो कयो त असां दीन जो बि पहरो ॾींदासीं त दीन जा जेके चौकीदार आलिम उन्हनि जो बि दिफ़ा जंहिं जेतिरी गिला कई आहे उलमा जी ओतिरी उलमा जी तारीफ़ कई जिथे वेहो उलमा जो दिफ़ा कयो तॾहिं माफ़ी मिलंदव न त माफ़ी न मिलंदव सो सभु कोशिशि कंदो नी इंशाअल्लाह दुआऊं बि घुरो इंशाअल्लाह इहा महांगाई ख़तम थी वेंदी उलमा कोशिशि कई आहे अॻे त जज चवंदो जेको साहबा जी गुस्ताखी करे जज चवंदा असां छा सज़ा ॾियूं हाणे उन्हनि जे लाइ कानून ठही वियो बाबा हीउ कानून आहे ऐं हाणे ख़्यालु कजो अल्हम्दुलिल्लाह यो कानून पास थी वियो आहे मोबाइल में किथे मैसेज को साहब आल बे जे खिलाफ को गंद केर लिखे तव्हां महफूज़ कयो न त केस कयो इंशाअल्लाह घटि में घटि उनखे 10 साल सज़ा मिलंदी जेल में ज़मानत ई नथी वधि में वधि उनखे 25 साल उनखे मौत जी सज़ा बि मिली सघे थी मौलवी ने एतिरो कमु कयो आहे या न मौलवी तव्हांजे मदरसनि जी हिफ़ाज़त कई आहे मस्जिद जी हिफ़ाज़त कई आहे अॼु अज़म कयो त इंशाअल्लाह उलमा जो साथ ॾींदासीं पंहिंजे मुल्क जे लाइ बि दुआऊं घुरो अल्लाह ताला असांजे मुल्क पाकिस्तान जी हिफ़ाज़त फरमाए हिन बदअमनी खे ख़तमु फरमाए ख़ुसूसन नौशहर फिरोज़ में हीअ जेके जहिड़ा आहिनि दुआ कयो अल्लाह ताला इन्हनि क़ौमुनि जे विच में सुलह वारो मामिलो पैदा फरमाए सभु पाण में खीर ऐं खंडु बदिली वञूं अल्लाह ताला बदअमनी खे ख़तमु फरमाए